सखी महबूब करीम रहीम महबूब एतिरो मेहरबान उलमा लिखन था हिकड़ो शख्सा हथ कम नथा कन गोडन खां हेठि टंगूं कम नथियूं कन हली नथो सघे वींदे बाथरूम ॾे हमाम ॾे ॿिया खणी पुॼाईंदा हा न त वीचारो उते बि वेही न सघंदो उन मुझे सुहिणे नबी जो दीदार करे कलमो पढ़ी ईमान आंदो निंड वारा नौजवान अखियूं पटियो चो मौली साहब टी ही पहिरीं तारीख़ थी असा के मुलन वारो ही कोन ॾिनो कुदरत अल्लाह जिया जीअं माण्हू झलियो तीअं मीलाद जे महफ़िलुनि रंग लगाए झंग झाड़ में तवार लगी पई मुक अद चबो मंडो टुंडो उसरा वारा नबी करीम जो दीदार कयई ज़ियारत कयई हबीब सोने जो चेहरो ॾिठई चो सुभान अल्लाह एतिरो मोहब्बत में मुब्तला जो हुनखे मिन्थ करे हुनखे मिन्थ करे हुनखे अर्ज़ करे अल्लाह खुश रखंदो मूंखे मुंहिंजे सोने दिलबर जो दीदार करायो छो बेटा फरमाए थो वसन ऐं वहसन दिहाड़ी ॾिसन अल्लाह फरमाए थो वसन ऐं वहसन दिहाड़ी ॾिसन अल्लाह ॾिसी ॾिसी आयूं तब तलाशूं कनि ढायूं न ढापन पसण मझां पिरीअ जे अल्लाह उही अखियूं ॾे जेके सुहिणे नबी खे सुञाण जेके महबूब जो कदर कन जडड़ो आ उज़र वारो आ परेशान हाल आ कंहिंमहिल कंहिंखे रहम अचे खणी हले कंहिंमहिल कंहिंखे रहम न अचे कई मसला दरपेश हा हिक दफ़े जन माण्हुनि खे चवंदो खणी हलो उन्हनि चयो अदा केरु रोज़ वांदो आ तूं जडड़ो आई खणण मसलो आ चए थो हिकिड़ी महिरबानी कयो रोज़ रोज़ खणण जी बजाय उन वाट ते जो घरड़ो ठाहियो वॾो बि न रुगी छांव करे छपरी रखे ॾियो जंहिं वाट सां मुंहिंजो दिलबर नबी ईंदे वेंदे लंघंदो आहे मोहब्बत जो कदर आहे न ससी औरत जबलनि जी चोटियुनि ते निहारे चए थी का वॾी ॻाल्हि कान्हे माई मथी निहार त सही जबल तंग था कन नाज़िक किस्म बघड़ मिरूं कई किस्म जा जानवर खतरो मौजूद आ फरमाए थी लॾींदे लिबास जेॾियूं थियो जतन सां कोन थो चई सुभान अल्लाह तू तो चई त बिस्मिल्लाह करे वाइज़ बि मौलवी कयो सुभान अल्लाह बि चओ मां निंड कयां मूंखे कुल बि बख़्शे छॾियो लॾींदे लिबास जेॾियूं थियो जतन सां अची आरीअ जाम जो वण वण मझावास अची आरीअ जाम जो वण वण मझावास जे मिरो खाईंदम मास तब हदा हलंदम हो तॾे मोहब्बत जो पंहिंजो पंहिंजो अंदाज़
पंहिंजो पंहिंजो मेयार आ, पंहिंजो पंहिंजो तरीक़ो आ। नंढड़ो न वॾो आ, जॾड़ो आ, परेशान हाल आ, रोए पियो अब्बीलान अम्मील अम्मालान, भाउ भेण जी लान, मानी पाणी जी लान, पैसनि जी लान। पिना जो ज़ौक़ या तरीक़ो आहे ई कोन को। चथो एतिरी महिरबानी कयो, हिक छपरी ठाहे ॾियो जितां मुंहिंजो दिलबर रोज़ लंघे त मां रुॻी दीदार वेठो कयां। अबम फी खौदिहिम यलअबून। चओ अल्लाह पोइ ॿियनि खे छॾे ॾे पंहिंजे गफ़लत में हली रांदियूं कंदा रहनि। ही चए थो जंहिंजी जल मां में मूंखे रोज़ी पई ॾिनी, संभालियो पे पालियो पे, ओ ॿाहिरि बि ॾींदो। उनजो वाइदो गुस्सण वारो न आहे, उहो रब मूंसां रुसण वारो न आहे। मुंहिंजो एतक़ाद ऐं ईमान इन जे करे मूंखे यकीन आहे त रोज़ी ॾींदो। अवां एतिरी महिरबानी कयो जो मूंखे दिलबर जी दीदार लाइ उन गस ते रहाए छॾियो जितां मुंहिंजो सुहिणो नबी करीम लंघंदो आहे। नबी सोने जा उम्मतियो एतरी मोहब्बत ॾिसी करे मुझे हबीब जे खिदमतगारन खे, सहाबन प्यारन खे रहम आयो। छपरी ठाहे उनमें विहारिंस था। ईंदे वींदे मुझे महबूब जा दीदार पियो करे। कई भेरा ता उर्दू में बशेर ॿुधान। हिकिड़ो इहो आ, सुना है आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं। सुभान अल्लाह। सुना है आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं। मेरे घर में भी हो जाए चिरागा या रसूल अल्लाह। बी गाल ॾाढी न सां मुनासिब लगे थी। किसी खुशबख्त की किस्मत जगाने आप जब जाए। ईंदे वींदे किसी खुशबख्त की किस्मत जगाने आप जब जाए, तो जाते जाते रुक जाए कोई लम्हा मेरे घर में। ज़बाने हाला कालवारी ने चे पियो मदीने वारा हबीब प्यारा। निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा मदीने वारा हबीब प्यारा। मुझो हाल कोने तू भाल कर। खुल्किन अज़ीम तुझो अखलाक आलिया, तुझे दर तसाइल सुहना वरो को न खालिया। ही बिकरो साइल, ही बिकरो खुल्किन अज़ीम तुझो अखलाक आलिया, तुझे दर तसाइल सुहना वरो कोन खालिया। शफाअत तुझिया सखावत तुझिया। निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा मदीने वारा हबीब प्यारा।
वारा चो मदीने वारा हबीब प्यारा जडड़ो आ बीमारा हबीब अचन बिन वट वंजन बिन वट खाराइन बिन खे प्यारीन बिन खे एतरी कदुर अकुल हीराना जे अम्मा पंहिंजी नंढड़े पुट जो मुंह धोंदी आ मथे खे फणी ॾींदी आ सुरमू पाराईंदी आ हिन जा बख़्त भला जो मुंहिंजा दिल बर हिन ते एॾो प्यार करे रहिया आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह अखियुनि में हबीब जा हथड़ा वारन में हबीब जा हथड़ा मुहती हबीब जा हथड़ा कपड़ा पारण वारा हबीब आहिनि खाधरो ॾियण वारा हबीब आहिनि पानी पीअण वारा हबीब आहिनि ईंदी वेंदी नमाज़न वारा हबीब आहिनि हिन जी भाग सां री सभिन आहे ही सभिन आहे ज़ाहिर में जॾो आहे पर मर्तबे में ॾाढो वॾो आहे दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾी आवाज़ सां वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका महबूब मिठे जे मस्तानन के उघाड़ा न महबूब मिठे जे मस्तानन दुख दर्द ॾिसी तब मुंह न मटियो महबूब मिठे जे मस्तानन दुख दर्द ॾिसी तब मुंह न मटियो सरकार जे नूरी शमा अॻियां तने परवानन जा सिर थे सटियो सरकार जे नूरी शमा अॻियां सरकार जे नूरी शमा अॻियां तने परवानन जा सिर थे सटियो महबूब मिठे जे मस्तानन दुख दर्द ॾिसी तब मुंह न मटियो सरदार जी नूरी शमा अॻियां बेली खुदा जो नालो थी फैसलो दे तुझी मुंह खे डीसीओ साहब उघे फख्र कंदे एसएसपी साहब उघे फख्र कंदे तुझो मुर्शिद सुनो उघे नाज़ कंदे पर कसम थी रब करीम जो जंहिंखे कपड़ा पाराए त मदीने वारो पाराए लंगर खाराए त मदीने वारो खाराए पानी प्यारे त मदीने वारो प्यारे मुंह उघे त मदीने वारो उघे ॿुधाए त इन जे मथां बि का कर्म जी ककर जी वसकार थी हूंदी न छा मकाम हिकड़े दफे मुंहिंजा सुहिणा हबीब पंहिंजी मस्जिद पाक में हुआ कहिड़ी मस्जिद मदीने वारी वॾी आवाज़ सां च खुली खुली च
मदीनतुल मुनव्वरा वारी मस्जिद जो उते जे आलिमन रिकॉर्ड तोड़े छॾियो ऐं खोले लिखियो त काबतुल्लाह जी 200 तवाफ़न खां हिकिड़ो मदीने जो पंध शान में मथे उते वारनि अधे खे थोरो कद मथे कराइस नंबर न मिली मां छा कयां थोरो सिधो थी वियो त नंबर मिली वेंदा इंशाअल्लाह ॿुधो मुंहिंजा भाइर उते जा आलिम हिते वारा खिलो न ॿुधो उन्हनि लिखियो आहे मसीरतुन इलल मदीनतिल मुनव्वरा अहब इलैया मिन मिअतै तवाफ़िन बिल बैत काबे जा 200 तवाफ़ कया उन खां हिकिड़ो मदीने जो पंध वधी फतवा लगाए छॾियो न बाबा बिदती निंड न कन रा बिदती हन फलाणो हन पीरो हन अल्लाह जा बान हो हुजूर पंहिंजी मस्जिद में आहिनि कह अर्ज कयो या रसूल अल्लाह जॾिड़ो वफ़ात करे वियो खुदा की प्यारो थी वियो इंतकाल करे वियो साईं फरमाइन था को बि न हले इते हुजो मां अकेलो थो वञा मां अकेलो थो वञा छा चवंदा आहियो हिकु रांझू लखन दा मट हिते लखन जी जान आहे करोड़न जी जान आहे अरबन जी जान आहे हिन जो न मटा न को मिसिला फरमाई था वेही रहो को भी न हले मां अकेलो थो वञा हाज़िर मुंहिंजा दिलबर जंहिंमें तूं राज़ी पाण उन जी छपरीअ में उन जी मथन वारी पासी खां आया फरमाई था निहारा त जिब्रील हज़ारे मलाइकनि सां मूं खां अॻु ई उते बीठो हाँ छाजो सबको इश्क़े रसूल जो छाजो खुली च तो आरो मुआरो इश्क़ अल्लाह करे सही हुजे पर इश्क़ जी कमालियत उन्हनि में ॾिसो जन पंहिंजा बच्चा पंहिंजा घर पंहिंजा वतन पंहिंजा माल पंहिंजा सिर मुझे मुस्तफा ता गोरे ॾेखारे इंसान छा हबीब जी मोहब्बत जो कदर जानवरन खिया चौपायन खिया पान हजती आया मिन्ना जी मैदान में कुर्बानी कबिया कुर्बानी अल्लाह पान तलवार हथ में था खनन मां पंहिंजी कुर्बानी पान कया अल्लाह मसीउती लिखे थो जेके हजती आया हा समय उठ उन्हनि जा के कुसी चुका हा जेकी बचियल हुआ उहे ॿिनि कुंदरनि खां भॼी करे नबी साईं जे दरबार में गोॾड़ा खोड़े गिचियूं सिधियूं करे चवण लॻा या रसूल अल्लाह सिरी गिची असांजी हुजे तलवार तुंहिंजी हुजे ही इश्क़ न सान ही इश्क़ खुदा करे जरी मिली घणी ताकत कान्हे घणी ताकत हजरत ईसा सोनू बीठो आ हिकड़ो बकरार बकरियूं चारींदे अॻियां आयो साईं हजरत ईसा तूं आहीं साईं फरमायो हा मुंहिंजो अर्ज़ चओ बाबा साईं मञी त चवां पुटनि नबीअ जो शान वस आहरन मोटाईंदो अच साईं मूंखे अल्लाह जी मोहब्बत वठी ॾे छा वठी ॾे अल्लाह जी मोहब्बत वठी ॾे इश्क वठी ॾे हज़रत मूसा दुआ घुरी रब फरमाए प्यारा चीज़ त कोन सही सघंदो
बाबा रब शोए तो को न सही सघे साईं न कुछ कुछ न कुछ एतरी कदर इमाम गज़ाली लिखियो आ त हजरत ईसा चए थो या अल्लाह सुईअ जी सोराख जेतरी वधीक न एतरी मेहरबानी करी सुईअ जी सोराख जेतरी अल्लाह फरमायो चईस बकरिन खे छॾे जबल जी मथां चढ़े अव्हां बि मथी चढ़ी अचो चओस मथी निहारे मथी निहारण सां ठका जो थी वियो आहे उहा सुईअ जी सोराख जेतरी ज़रड़ी मिली आहे अखियूं मथे खुपी वयूं कंध हेठि न पियो करे न हज़रत ईसा जी ख़बर न बीजी साईं वेंदो रहियो आहे 12 महीने खां बाद अची निहारे त अखियूं खुतियूं पयूं बीठो ई बीठो न मानी न पानी न कपड़ा न वेझण न गुस्ल न जरूरत न पेट जे खाली करण जो मामलो हजरत ईसा दुआ थो करे या अल्लाह ही छा राज़ आहे रब फरमायो मूं तोखे चयो कोन सही सघंदो न बकरी याद आहे न घरड़ो याद आहे न बचड़ा याद आहिनि मुंहिंजी मोहब्बत जे ज़रिए में मस्त थी बीही रहियो दावाऊं त खोड़ था कयूं हाफ़िज़ साईं खोड़ साईं साईं ॻाल्हि न पुछ फन्ना लगो पिया फन्ना छा कोन था ॻाल्हायो मां समझां थो अल्लाह खे वधीक बहितर आहे त मुंहिंजी इंशाअल्लाह हीअ तकरीर हिते पहिरीं बि आहे आख़िरी बि आहे वो छो वक्त बुधाई पर जेकर घड़ी आयो तो खुली ॻाल्हायो इश्क का सवली शे थो रही है इश्क रांद ना है जो को कहे मजाजी मोहब्बत में फासंदो आ कुत्ता डोराइन से मालिक डंडा खणी लगी पान से तबरे फिरियो फिरियो बिठो हाँ ही त हकीकत ही त वॾी शे ही त अजीब शे अल्लाह जी प्यारे हबीब करीम फरमायो जिब्रील जी मुझा सोहना नबी अगई बीठो आहीं अगई पहुची वियो आहीं खबर कर की आयो आहीं कि बिला हिन खे एतरी तहांजी मोहब्बत हुई अल्लाह अल्लाह एतिरो अव्हां जो इश्क हो जो रूह परवाज़ कयो अल्लाह फरमायो मुझे महबूब मस्जिद में आ तकड़ो तकड़ो पहुच जन्नत जो पानी बिखण कफन बिखण मलाक बे वठ हुस्न ॾियारे कफन ढकाए तैयार करे पोइ मुस्तफ़ा के चयो त इमाम थी तही जमाती थियो हिन जी जनाज़े नमाज़ पढ़जे दुनिया खे ख़बर पवी त मुस्तफ़ा जे इश्क वारे जो केॾो मक़ाम बुलंदा अल्लाह जा बानरो हबीब खुदा जा आशिको कीड़ियूं ॻाल्हियूं मार्ज़ कर हज़रत अमीर उमर सुहणो मदीने मुनव्वर जे खिलाफत जे बार खण खां पोइ मदीने जे पाक घिटन में रात जो हलंदो हो को मज़लूम न हुजे को महरूम न हुजे को मता मूं वटि न पहुची सघंदो हुजे मुंहिंजे डप ईंदड़ जे करे परे बीठो हुजे घर में का ॻाल्हि अहिड़ी कंदो हुजे ॿुधी वठां त मां उन जी मदद करे इहा मुंहिंजे हबीब जा असहाबी अदान खे चादर छो वड़ी त पड़ चाढ़ियो वञ अगे बुजुर्ग ते चादर हाणे टेबलनि ते पड़ वड़े बा मुंहिंजा भाउ अल्लाह करे सदई मदीने वारे जा दीदार कंदो रहे सुहिणे नबी जी ज़ात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारे
हजरत अमीर उमर रदी अल्लाह ताला घुमंदी घुमंदी एक घिटीअ खां गुज़र फरमायो त अंदरां आवाज पियो अची खिलण जो न, कचहरी जो न, दुनिया जी गुफ्तगू जो न, रोअण जो आवाज। मर्द न, औरत पई रोई। पुछेस तो दर खड़काए, हुन चई सुञातो कोन। अम्मा छो थी रोई? चई अब्बा तू वरी किथां आई? असांजे मोहब्बत में रुखनो पियो विझी। अम्मा छो थी रोई? अब्बा इन गाल के छॾे ॾे। वरी दर वराची रोए पई, शेर पई पढ़े मौला। उहे ॾींहं छो पूरा थिया जो मुंहिंजी महबूब खे पर्दे में आणे छॾी? उहे ॾींहं छो आया जो मुंहिंजी नबी सोने खे हिजाबन में आणे छॾी? मुस्तफा जी हकीकत त हज़ारे पर्दन में रखई, हिजाबन में रखई, पर जेका सूरत ॾिसंदा हासे उहा पर्दे में करे छॾी। आहे त अॼु बि ज़िंदा पर पर्दे में आ। कंहिंखे ॾिसी उहा सिकल आहियूं। ईअं चई रोई वरी रोए पई। अरबी में शेर पई पढ़े। अमीर उमर ॿाहिरां वेही ॿुधे बि वेठो, हथ में काठड़ी आ, ज़मीन खे खोटरे बि वेठो, रोए बि वेठो, रोए बि। काफ़ी देर खां बाद वरी दर खड़कायई, वरी निकिरी आई। अब्बा केरु आ? मुंहिंजी मोहब्बत में रुकार थो पई। अम्मा मां उमर आहियां। सोना छो वेठो आ? छा खपई? अम्मा कुछ न खपे। जंहिं मोहब्बती अंदाज में रोई पई, इन मोहब्बत वारी मरहले में मद करण वारा दिलदार जे आमद सां दिल शाद करण। लख थोरा खुदा जा ॿिया पर ही सभिनी खां मथे। अब्बा ईअं हा कर न। लख थोरा खुदा जा ॿिया पर ही सभिनी खां मथे। हिन ईद जे बरकत में एतकाद करण वारा, हिन ईद जे बरकत में एतकाद करण वारा, रब जी थई मेहरबानी मीलाद करण वारा। दुरूद पढ़ो सल्लल्लाहु